सभिनी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल तां एक नई किस्त लर्निंग माइंड्स वेब सीरीज सां तव्हांजो मेज़बान इलाही बख्श। अॼु जो लाइव वेबिनार आहे सक्सेसफुल कैरियर प्लानिंग। हीअ कैरियर प्लानिंग सिर्फ़ शागिर्दनि लाइ न पर उन्हनि प्रोफेशनल नौकरी कंदड़ लाइ बि आहे जेको कामयाबीअ जूं वधीक मंज़िलुनि ॾांहुं रवांदवा आहिनि। असां सां जेको महिमान आहे साईं पाण पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारा रोल कामयाबीअ सां अदा कया आहिनि। साईं सिंध जे नौजवाननि खे यूनाइटेड नेशन सां गॾोगॾु दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में रिप्रेज़ेंट कयो आहे ऐं तमामु प्यारो अंदाज़ अथेंटिक एडवाइस ॾींदा आहिनि। साईं पाण बहितरीनु ट्रेनर, मेंटोर, यूके सर्टिफाइड कोच आहिनि। जॉब इंडस्ट्री, ट्रेनिंग, एजुकेशन ख़ासि करे सिंध ऐं सिंध जे नौजवाननि लाइ कमु करे रहिया आहिनि। जेसिताईं मूंखे ख़बर आहे त साईं जे नाले खे हर सिंधी नौजवान सोशल मीडिया प्लेटफॉर्म इस्तेमालु कंदड़ चङी तरह वाक़ुफ़ आहिनि। हाणे मां तव्हांजो वधीक वक़्तु नथो वठां, सिधो संग हलूं था साईं ॾे। जी साईं, अस्सलाम वालेकुम दानी साहब। वालेकुम अस्सलाम इलाही बख्श। सभ खां पहिरीं त सिंध हेल्प ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे हिन लाइक़ सम्झो त अॼु के सेशन में मूंखे इनवाइट कयो ऐं मूंखे मौक़ो फ़राहम कयो त आउं सिंध जे नौजवाननि खे कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयां ऐं उन्हनि खे थोरी घणी जेका मुंहिंजी मालूमात आहे, ॼाण आहे, उहा उन्हनि सां शेयर कयां ऐं उन्हनि जे हिसाब सां उन्हनि खे गाइड कयां त उन्हनि खे पंहिंजी कैरियर प्लानिंग कीअं करणु घुरिजे ऐं उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा कैरियर्स आहिनि फ्यूचर में, जिन कैरियर्स में उन्हनि खे पंहिंजे पाण खे प्रिपेयर करणु घुरिजे, तयारु करणु घुरिजे। सो उन हवाले सां आउं तव्हांजो थोराइतो आहियां वंस अगेन तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। असां पंहिंजे प्रोग्राम जे फॉर्मेट जे तरफ़ था हलूं। सभ खां पहिरीं त जेके असांखे दोस्त व्हाट्सएप ग्रुप ते, यूट्यूब ते, प्लस जेका असांजो फेसबुक पेज आहे उन ते लाइव स्ट्रीमिंग ॾिसी रहिया आहिनि ऐं असांखे उहे क्वेश्चन करे सघनि था। प्लस उते असां लिंक बि रखियो आहे डिस्क्रिप्शन में, जेको तव्हां ज्वाइन करे ऑनलाइन साईं खां एज़ ए वीडियो में तव्हां सवाल पुछी सघो था ऐं तव्हां पंहिंजा सवाल डिस्क्रिप्शन में कमेंट्स में छॾे सघो था। साईं, असां टॉपिक जेको आहे सक्सेसफुल कैरियर प्लानिंग, जेका अॼु जो जेको आहे हिकु तमामु अहम मौज़ू बि आहे प्लस अहम मसइलो बि आहे। हिते असांजे इंटीरियर सिंध में तव्हां वधीक कमु कयो आहे, तव्हां सोशल बि आहियो वधीक, त असांजो सभ खां पहिरीं सुवालु इहो आहे तव्हां सां त तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो। पहिरियों असां तव्हांजे बारे में ॿुधाइण चाहियूं, तव्हांजे असांजे नाज़रीन ॿुधाइणु चाहिया था त दानिश जेको सोशल मीडिया ते एतिरो एक्टिव आहे, दुनिया वर्ल्ड वाइड जेका आहे साईं ॾिसी चुको आहे, उहो जेको आहे पाण छा आहे? प्लीज़ डिस्क्राइब योर स्टोरी। महिरबानी इलाही बख्श। मुंहिंजो नालो वली मोहम्मद दानिश जतोई आहे ऐं आउं हिन वक़्तु सिंध जे हिकु नाले वारे शहर भिटशाह में रहां थो ऐं भिटशाह खां ई मूं पंहिंजे तइलीम ऐं कैरियर जी शुरूआति कई। मुंहिंजी प्रोफेशनल जेका क्वालिफिकेशन आहे उहा MSc कंप्यूटर साइंस आहे ऐं उन खां पोइ मूं काफ़ी सारनि नेशनल ऐं इंटरनेशनल इदारनि में कमु कयो आहे। पाकिस्तान में बि कमु कयो आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि बि कमु कयो आहे, पाकिस्तान में रही करे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स खे कंसल्टेंसी ॾिनी आहे ऐं उन खां अलावा पाकिस्तान जे एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स खे दुनिया जे मुख़्तलिफ़ एजुकेशनल इंस्टीट्यूशन सां कनेक्ट कयो आहे, टीचर्स खे ट्रेन कयो आहे ऐं खोड़ सारा ॿिया अहिड़ा कम कया आहिनि जिन जी सिंध में डेवलपमेंट सेक्टर में, एजुकेशन सेक्टर में तमामु घणी ज़रूरत आहे। तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो हलां त जेका मुंहिंजी एजुकेशन आहे ख़ुदि जी, जेका मुंहिंजी क्वालिफिकेशन आहे, मूं पाण थ्रू आउट गवर्नमेंट स्कूल्स मां, गवर्नमेंट सेक्टर जे इदारनि मां, गवर्नमेंट जे कॉलेजिस मां, गवर्नमेंट जी यूनिवर्सिटी मां तइलीम हासिल कई। पर मूं इहो सॼो सफ़र तय करे आख़िरकार आउं यूनाइटेड नेशन्स ताईं पहुतुसि ऐं यूनाइटेड नेशन्स खां
वापसि अची मूं इहो तहयो कयो, इहो इरादो कयो त मूंखे हाणे पंहिंजनि माण्हुनि जे लाइ कंक्रीट अंदाज़ में को कमु करिणो आहे ऐं जेका मालूमात, जेका नॉलेज, जेको स्किल मूं सिखियो आहे उहो माण्हुनि ताईं पहुचायां। सो आउं अॼुकल्ह भिक्षा में आहियां, बल्कि अॼुकल्ह न, आउं गुज़िरियल 20 सालनि खां भिक्षा में एजुकेशन ऐं डेवलपमेंट जे हवाले सां आउं कमु करे रहियो आहियां। ऐं ज़बरदस्त साईं जेको आहे पाण काफ़ी आहिनि साईं, असांखे तव्हां ॿुधायो कैरियर आहे छा? कैरियर जेका आहे प्लीज़ हिनखे एलोबरेट कयो त कैरियर छा आहे? कैरियर पाथ जेका आहे उहा जॾहिं तव्हां खे जवान थियो था ऐं तव्हांखे फ्यूचर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो सोर्स खपे, अहिड़ो कमु खपे, अहिड़ी किरत खपे जंहिंमें तव्हां पंहिंजूं स्किल्स ऐं नॉलेज इस्तेमालु कयो ऐं उहो कमु जेको आहे उहो तव्हांजी दिलचस्पी वटां बि हुजे त उनखे कैरियर चइबो आहे। कॾहिं कॾहिं थींदो ई आहे त असां अहिड़नि कैरियर्स में, अहिड़नि कमनि में हलिया वेंदा आहियूं जेके असांजी तबियत सां, ज़हन सां मैच न कंदा आहिनि, छाकाणि त उहे ॿिया माण्हू कंदा रहंदा आहिनि ऐं ॿिया माण्हू उन में सक्सेसफुल हूंदा आहिनि त असांजी दिलि चाहींदी आहे त असीं बि उहो कमु करियूं। पर जॾहिं त असांखे उन कैरियर में, उन कम में पंहिंजी पैशन खे इस्तेमालु करणु घुरिजे जेको असां सां मैच करे थो, हिकिड़ो अहिड़ो कमु जंहिंजे ज़रिए तव्हां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पैसा बि कमाए सघो ऐं उहो कमु तव्हांजी दिलचस्पी वटां बि हुजे त उनखे कैरियर चइबो आहे। ऐं असां वटि कैरियर काउंसलिंग जे लाइ इंस्टीट्यूशन्स जी बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे, खोट त छा पर न हुजण जे बराबरि आहे, जंहिंजे करे पाकिस्तान जो जेको यूथ आहे उहो यूथ सही नमूने सां कंहिं जाइ ते प्लेस न पियो थी सघे। उहो बहितरीन स्किल्स हुजण जे बावजूद बि उहो कंहिं सही जाइ ते वञी कोन थो सघे। तो मुंहिंजे ख़्याल में त कैरियर जी काउंसलिंग ज़रूरु हासिलु करणु घुरिजे ऐं नौजवाननि खे कैरियर प्लानिंग ज़रूरु करणु घुरिजे। ज़बरदस्त। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त साईं पाण जेका आहिनि यूके सर्टिफाइड जेका आहिनि कैरियर काउंसलर ऐं पाण साईं यूथ खां कनेक्टेड आहिनि ऐं साईं असां जो वॾो मसइलो जेको आहे उहो यूथ जो आहे, जेका यंगस्टर आहिनि असांजा, जेका असांजा सिंधी हुजे, सिंध जो इंटीरियर में सखर में रहंदड़ हुजे, चाहे भिक्षा जो हुजे, चाहे कराची अचे या कराची जो ई हुजे ऐं ओवरऑल पाकिस्तान में इहो फुक़दान आहे त उहे जेका आहे एज जॾहिं 10हीं जमात में या 12हीं जमात में जॾहिं स्टूडेंट्स ईंदो आहे त उहो सोचणु शुरू कंदो आहे त यार मूं वटि एतिरा मतिलबु कहिड़ी फील्ड में वञा, छा कयां। तव्हां उन्हनि जे बारे में तव्हां तालीम जे इन्हनि जो कहिड़ो तरीक़ो हुजणु घुरिजे जो हू पंहिंजी गाइडलाइन ऐं काउंसलिंग हासिलु कनि, उन्हनि जे बारे में ॿुधायो। उहे स्टूडेंट ॾाढा मुजारिम हूंदा आहिनि। थैंक यू इलाही बख़्श। आउं थोरो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2008 में ब्रिटिश काउंसिल पाकिस्तान सां मूंखे कमु करण जो मौक़ो मिलियो ऐं ब्रिटिश काउंसिल पाकिस्तान उन वक़्तु हिकिड़ो प्रोजेक्ट स्टार्ट करे रही हुई, कनेक्टिंग क्लासरूम्स। उहो प्रोजेक्ट पाकिस्तान ऐं यूके जे स्कूल्स जे विच में हिकिड़ो कल्चरल एक्सचेंज जो प्रोजेक्ट हो, एजुकेशनल एक्सचेंज जो प्रोजेक्ट हो, टीचर डेवलपमेंट जो प्रोजेक्ट हो ऐं ख़ुशकिस्मती सां उहो प्रोजेक्ट जॾहिं पाकिस्तान में स्टार्ट थियो त आउं उनजो प्रोजेक्ट जो कोऑर्डिनेटर हुउसि हिते सॼी सिंध में ऐं उन प्रोजेक्ट खे मूं सिंध जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ताईं पहुचायो ऐं उन प्रोजेक्ट कनेक्टिंग क्लासरूम्स जे थ्रू असां पाकिस्तान जे सिंध जे ॿारनि खे वीडियो कॉन्फ्रेंस जे ज़रिए इंटरकल्चरल डायलॉग करायो, यूके जे स्कूल सां टीचर्स खे इंटरेक्टिव सेशंस करायासीं। 2011 में
असांखे मौक़ो मिलियो। उते हिकिड़ो इदारो आहे नेशनल कॉलेज ऑफ स्कूल लीडरशिप नॉटिंगम में। उन इदारे में असांखे फॉर्मली ट्रेनिंग ॾियारी वई, मेंटोरिंग, कोचिंग ऐं काउंसलिंग। उनजो मक़सदु इहो हो त स्कूल्स लेवल ते ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां कैरियर चूज़ करायो वञे, उनजी कहिड़े तरीक़े सां मेंटोरिंग कई वञे ऐं कीअं कोचिंग कई वञे। इहे टे हिकिड़ा इंतिहाई अहम फेज़िस आहिनि जिन में ॿारनि खे गुज़ारे ऐं हिकिड़ो बहितरीनु प्रोफेशनल बनाए सघिजे। मूं काफ़ी दफ़ा कोशिशि कई आहे त सिंध गवर्नमेंट खे इहो आइडिया मोकिलिजे ऐं इन आइडिया ते का प्रेज़ेंटेशन ॾिजे त सिंध जे स्कूलनि में जिते जिते मुमकिन थी सघे थो इहो पायलट प्रोजेक्ट जे तौर ते स्कूल्स में इहो प्रोजेक्ट शुरू कजे त उते ॿ माण्हू अपॉइंट कजनि जेके ॿारनि जी कोचिंग कनि, मेंटोरिंग कनि ऐं उन्हनि जी कैरियर काउंसलिंग कनि। मुख़्तलिफ़ एप्टीट्यूड टेस्ट थियनि थियूं, उन्हनि एप्टीट्यूड टेस्ट में तव्हांखे इहो मौक़ो मिलंदो आहे ॿार खे इवेल्युएट करण जो त हिन ॿार जी टेंडेंसी छा आहे, हिन ॿार जो जेको सोचण जो अंदाज़ आहे उहो कीअं आहे, हुनजो इंट्रस्ट छा आहे ऐं हुनजो एप्टीट्यूड छा आहे। आया हू मैथमेटिकल सब्जेक्ट्स तां वधीक इंट्रस्ट वठे थो या क्रिएटिव आर्ट्स तां वधीक इंट्रस्ट वठे थो, या उहो ॿार कंहिं बायोलॉजिकल साइंस में वधीक इंट्रस्ट वठे थो, एक्सपेरिमेंटल साइंसिस में वधीक हुनजी इंट्रस्ट आहे, या फैक्ट फाइंडिंग जोग्राफिकल सब्जेक्ट्स में हुनजी वधीक जेका आहे सा इंट्रस्ट आहे, या के अहिड़ा सब्जेक्ट सोशल साइंसिस जा ह्यूमैनिटीज़ जा अहिड़ा सब्जेक्ट आहिनि जिनमें उहो ॿार बहितर नमूने सां परफॉर्म करे पियो त पोइ उन ॿार जी उन तरीक़े सां ग्रूमिंग कई वञे। असां वटि हिन वक़्तु थिए छा थो त स्कूल्स में सभिनी ॿारनि खे हिकिड़े ई तरीक़े सां पढ़ायो थो वञे, हालांकि उन्हनि ॿारनि जी सॉर्टिंग कई वञे, उन्हनि ॿारनि जी कैडर वाइज़ उन्हनि जी थोरी ग्रुपिंग कई वञे ऐं उन्हनि ॿारनि खे एटलीस्ट वीकली हिकिड़ो सेशन ॾिनो वञे, उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे जेको इनफॉर्मल हुजे, उहा फॉर्मल एजुकेशन न हुजे, त जीअं उहे ॿार पंहिंजी उन स्किल्स खे डेवलप करे सघनि ऐं उन तरफ़ पोइ उन्हनि जो कैरियर प्लान कजे। सो मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु स्कूल्स में इन शइ जी तमामु घणी नीड आहे त पायलट जे तौर ते इहो प्रोजेक्ट एटलीस्ट सिंध जे स्कूल्स में स्टार्ट थियणु घुरिजे। भले इनिशियली सॼी सिंध में तव्हां 10 स्कूल सिलेक्ट कयो ऐं उनजो तव्हां हिकिड़ो पायलट प्रोजेक्ट हलाए ऐं उनखे तव्हां टेस्ट कयो, जेकॾहिं उहो कामयाबु वञे त पोइ आहिस्ता आहिस्ता उनजी एक्सपेंशन कई। तव्हां इहो त ज़बरदस्त तव्हां करे रहिया आहियो जो ॿारनि खे वर्ल्ड वाइड कनेक्ट करे ऐं उन्हनि खे जेका उन्हनि जी जेकियूं अंदरि में खूबियूं आहिनि जंहिंखे आसान ज़िंदगी में चइबो आहे त उन्हनि खे उजागर करे ऐं अवेयरनेस पैदा करे वञे ऐं गवर्नमेंट में बि इहो हले। पर जेको असां ॻाल्हि करे रहिया आहियूं जेको करंट जेको स्टूडेंट आहे जेको असांजे ॻोठनि मां अचे थो, जेको उहो बि उन्हनि खां उहे अवेयर न आहिनि इन शयुनि खां, अञा ताईं थियण जी कोशिशि करे रहिया आहिनि थ्रू द मीडिया जो, तव्हां उन्हनि जे बारे में छा था चओ? त उहे पंहिंजी काउंसलिंग, उहे पंहिंजी गाइडलाइन, पंहिंजा उहे मुजारा किथे पंहिंजा हल कराए सघनि था या हल थी सघनि था उन्हनि जा, जेकॾहिं उहे प्लेटफॉर्म यूज़ कनि या उहे शयूं यूज़ कनि त उन्हनि खां जेको आहे उन्हनि खे आसानी थी वेंदी ऐं सिलेक्शन पंहिंजो जेको कैरियर पाथ आहे उन ते वरी अची सघनि था। महिरबानी इलाही बख़्श, तव्हां बिल्कुलु सही तरफ़ मूंखे डायरेक्शन ॾिनो आहे। वाकई जॾहिं मूं इहा ॻाल्हि पई कई त असां इन तरीक़े जी कैरियर काउंसलिंग, कोचिंग ऐं मेंटोरिंग स्कूल लेवल ते कयूं त जेके व्यूअर्स आहिनि जेके हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि असांजो सेशन या बाद में ॾिसंदा त उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो ज़रूरु बिटर सुवालु उभरंदो त असां वटि त बेसिक एजुकेशन ई न आहे, असां वटि त स्कूल्स में तइलीम जी खोट आहे, त इहो कीअं मुमकिन आहे त असां काउंसलिंग, कैरियर काउंसलिंग, मेंटोरिंग, कोचिंग
इन टाइप जा जेके नए ज़माने जा ख़्याल आहिनि उहे पंहिंजे स्कूल्स में एडॉप्ट कंदासीं ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त देयर इज़ नो हार्म त नवां तजुर्बा बि कजनि ऐं जिते जिते बेसिक एजुकेशन जी खोट आहे उनखे पूरो करे सघिजे, उनजे पूराई जे लाइ कमु कजे। जिते इंफ्रास्ट्रक्चर जी खोट आहे उते इंफ्रास्ट्रक्चर खे पूराई करण जी कोशिश कजे। मतिलबु चवण जो त मल्टी लेयर कमु करण जी ज़रूरत आहे। ईअं न आहे त जेकॾहिं कंहिं हिकिड़े ॻोठ में जेकॾहिं स्कूल में पीअण जो पाणी न आहे त ॿियो हिकिड़ो शहर में हैदराबाद में हिकिड़ो अहिड़ो स्कूल आहे जेको बहितरीन स्कूल आहे जिते हर सहूलियत मौजूदु आहे, जिते मल्टीमीडियाज़ आहिनि, जिते इंटरनेट आहे, जिते टेक्नोलॉजी आहे, जिते बेस्ट टीचर्स आहिनि, त उते बि असां को कमु न करियूं। छाकाणि त असांजे वाही पांदी जे ॻोठ में ऐं हाला पुराणा जे ॻोठ जे स्कूल में पीअण जो पाणी कोन्हे को, उन करे उन हैदराबाद ऐं सखर ऐं लाड़काणे जे कंहिं सुठे स्कूल में को नए अंदाज़ जो को टेक्नोलॉजी इनेबल्ड कमु नथो करे सघिजे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां उहे अल्टरनेटिव मीडियम्स जेके आहिनि उन्हनि अल्टरनेटिव मीडियम्स खे इस्तेमालु करियूं। हिन वक़्तु टेक्नोलॉजी जेका आहे उहा तमामु वॾी ब्लेसिंग बणिजी वई आहे, तमामु वॾो हिकिड़ो इंसान जे लाइ हिकिड़ो बेनिफिट बणिजी आई आहे त जेका ॻाल्हि तव्हांखे पुछणी आहे, जेका ॻाल्हि तव्हांखे केरु न ॿुधाए सघंदो उहा ॻाल्हि तव्हांखे टेक्नोलॉजी ॿुधाईंदी, उहा तव्हांखे गूगल ॿुधाईंदी। तव्हां कहिड़े बि क़िस्म जो सुवालु कयो। हिन वक़्तु एजुकेशन आहिस्ता आहिस्ता इनफॉर्मल लर्निंग मोड ॾांहुं वञे पई। हीउ जेको 7 महीननि जो टाइम गुज़रियो आहे, इन 7 महीननि जे टाइम में हिकिड़ा माण्हू त अहिड़ा हुआ जिन सुम्ही गुज़ारियो, हिकिड़ा माण्हू अहिड़ा हुआ जिन इन सॼे अरसे दौरान नवां लर्निंग टूल्स सिखिया, नयूं शयूं एडॉप्ट कयूं ऐं नई नॉलेज हुननि यूट्यूब तां ॿियनि सोर्सिस तां जिते जिते बि फ्री एजुकेशन हुई उन्हनि खे उन्हनि उतां हासिल कयो। नंबर ॿी ब्लेसिंग जेका असां वटि हिन वक़्तु कर्ज़ बि आहे, ब्लेसिंग बि आहे, उहा आहे टेक्नोलॉजी में मोबाइल जो इस्तेमालु। मोबाइल हिकु कम्युनिकेशन जो अहिड़ो ज़रियो बणिजी वियो आहे जो तव्हां फ्री ऑफ कॉस्ट दुनिया जे कंहिं बि मुल्क में जेतिरो वणे तव्हां ॻाल्हाए सघो था, कचहरी करे सघो था, सेशन्स ॾेई सघो था, ट्रेनिंग्स कराए सघो था, जेको तव्हांखे वणे तव्हां उहो कराए सघो था एंड एवरीथिंग इज़ फ्री। इहो मुमकिन ई कोन हो त इलाही बख़्श खे को टीवी चैनल इनवाइट करे त तव्हां असांजो प्रोग्राम अची होस्ट कयो, या दानिश जतोई खे को टीवी चैनल्स इनवाइट करे तव्हां असांजा अची गेस्ट थियो ऐं तव्हां अची टेक्नोलॉजी जे मौज़ू ते ॻाल्हायो। इन ॿिन्ही शयुनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु सॉल्यूशन निकिरी आयो, ज़ूम, स्ट्रीम यार्ड ऐं ॿिया खोड़ सारा अहिड़ा टेक्नोलॉजिकल टूल्स अची विया। इलाही बख़्श पंहिंजो चैनल ठाहे वरितो, इलाही बख़्श 24 कलाक लाइव वेही मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स करे सघे थो, इंटरव्यूज़ करे सघे थो, एडवर्टाइज़मेंट हलाए सघे थो, म्यूज़िक जा प्रोग्राम हलाए सघे थो, whatever he thinks, just imagine and it will happen. इहो सॼो जेको बेनिफिट ऐं ब्लेसिंग आहे इहा टेक्नोलॉजी आंदी आहे। इहा टेक्नोलॉजी पाकिस्तान में, सिंध में खोड़ सारनि माण्हुनि वटि इहा टेक्नोलॉजी मौजूदु आहे। ईअं खणी चवां त उहो ॻोठ जिते स्कूल न आहे, जिते पीअण जो पाणी न आहे, जिते बिजली न आहे, पर उते मोबाइल जा सिग्नल्स कमु कनि था ऐं माण्हू हिक ॿिए सां टेलीफोन ते ॻाल्हाइनि। मूं थर जे विज़िट ते मूं ॾिठो त उते जेके थर जा धनार हुआ, उन्हनि झंग में माल पे चाढ़ियो ऐं उन्हनि जी पुठी ते हिकु नंढी 1.5 फुट जी हिकु सोलर प्लेट लॻल हुई, उहा टंगी पियल हुई ऐं उहा चार्जिंग पे उन कयो ऐं उहे उन सोलर पैनल जी उन प्लेट तां पंहिंजी मोबाइल पे उन्हनि चार्ज कयो। हाणे जॾहिं उन्हनि जी मोबाइल चार्ज थी वई, इहो जेको मीडियम हो अल्टरनेटिव एनर्जी जो, इहो मीडियम हुननि खे हथ अची वियो। हाणे
हर ॻोठ में जिते कुझु बि न आहे, पाणी न आहे, बिजली न आहे, रोड न आहे, रस्तो न आहे, झंग आहे, उन झंग में तव्हांजा मोबाइल जा सिग्नल्स कमु कनि पिया ऐं उहो मोबाइल जो धनार पंहिंजे घर पंहिंजे दोस्तनि सां भिटियुनि में वेही कचहरी करे थो, ॻाल्हाए थो, रेडियो ॿुधे थो। ऐं जेकॾहिं हुन वटि का सुठी मोबाइल आहे, हुन वटि का एंड्रॉइड मोबाइल आहे, त हू उते वेही वीडियोज़ बि ॾिसी सघे थो ऐं वीडियोज़ पंहिंजूं मोकिले बि सघे थो। जस्ट इमेजिन त टेक्नोलॉजी केॾो कुझु असांखे ॾिनो आहे। इन सॼी सूरत हाल में पाण वरी मोटी अचूं एजुकेशन ऐं कैरियर काउंसलिंग ऐं कैरियर प्लानिंग जी तरफ़, त एजुकेशन जे हवाले सां मिलियन बिलियन ऐं ट्रिलियन जी तादाद में वीडियोज़, लेसन्स, लेक्चर्स, दुनिया जो उहो को सब्जेक्ट बाक़ी न बचियो आहे जंहिं ते वीडियो लेक्चर्स मौजूदु न हुजनि। हाणे जॾहिं एजुकेशन जो इहो मीडियम अची वियो त जेके माण्हू घरनि में वेठा हुआ ऐं विजिलेंट हुआ, उनखे पंहिंजे ॿारनि सां प्यारु हो, उन्हनि पंहिंजे ॿारनि सां वेही गॾिजी उन्हनि खे इंटरनेट तां उहे वीडियो लेक्चर्स ॾेखारिया, वीडियो लेक्चर्स जे ज़रिए एजुकेशन ॾिनी। ऑनलाइन क्लासिस त बाद में शुरू थिया, उहे त हाणे शुरू थिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में महीनो ॾेढ मस थियो आहे। जॾहिं हिन पेंडेमिक खे हीउ 7 महीनो स्टार्ट पियो थिए, त माण्हुनि पंहिंजे ॿारनि खे यूट्यूब जे ज़रिए ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि चैनल्स जे ज़रिए सेखारणु शुरू कयो। इन सूरत हाल में छाकाणि त असां बि टेक्नोलॉजी सां कनेक्टेड हुआसीं, त असांखे बि इहो ख़्यालु आयो त भई असीं छा था करे सघूं। हाणे भिटशाह जे नंढे ॻोठ में टेक्नोलॉजी त आहे, पर माण्हुनि वटि टेक्नोलॉजिकल नॉलेज न हुई जो उहे ऑनलाइन क्लासिस अटेंड करे सघनि, या उहे कनेक्ट, हर कंहिं माण्हू वटि बिजली जो एॾो सोर्स न हो, या डेटा न हुई इंटरनेट जी जो कलाकनि जा कलाक वेही उहे ऑनलाइन लेक्चर्स ॿुधनि। असांखे हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न असां हिकिड़ो अहिड़ो कमु कयूं जेको ऑफलाइन कमु हुजे पर उहो ऑनलाइन बि कमु करे। पोइ असां इंटरनेट तां जेके फ्री वेबसाइट्स हुयूं, फ्री लेक्चर्स हुआ, उहे डाउनलोड करे ऐं पंहिंजे ॿारनि खे ऐं सिंध जे ॿारनि खे ऑफर कई त असां हिकिड़ो नओं कॉन्सेप्ट आंदो आहे USB स्कूल। माना हिकु स्कूल USB जे अंदरि आहे, जंहिंमें तव्हांखे हर क़िस्म जा लेक्चर्स वीडियो जी सूरत में, तव्हां जस्ट इमेजिन तव्हांखे सिंधी खां वठी ईंदे इंग्लिश ग्रामर ताईं, फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स, बायोलॉजी, जनरल नॉलेज, वॉट एवर जेको असांखे सूटेबल लॻो उहो असां ॿारनि जे लाइ डाउनलोड करे यूनिवर्सिटी जे थ्रू पंहिंजे स्कूल्स खे प्रोवाइड कयो। ऐं सिंध जे ॿियनि स्कूलनि जे ॿारनि खे बि इहा ऑफर ॾिनी त बाबा हीअ 1000 रुपए जी 32 GB जी USB आहे, हिन में 1000 खां वधीक लेक्चर्स आहिनि ऐं उहे तव्हांजे कैरियर ऐं तव्हांजे करिकुलम सां मैच कनि था। उहे तव्हां वठी ऐं तव्हां उन्हनि खे ॾिसो, स्टडी कयो, पढ़ो ऐं महफ़ूज़। ज़बरदस्त। तव्हां जीअं ॿुधायो त ॿारनि खे जेको आहे लर्निंग जेका आहे थ्रू मीडियम जे इंटरनेट जे थ्रू या रिसोर्सिस पंहिंजा ॻोल्हे आहिनि, पर जेका असांजा पेरेंट्स ते हाणे अचूं था त पेरेंट्स जेका आहिनि उहे ॿारनि खे कीअं मोटिवेट कनि त उहे जेका आहे उहे शयूं सिखनि जेका उन्हनि खे कैरियर में मदद कनि। ठीकु आहे, हिकु त इहो आहे वॾो मसइलो असांजो साइकोलॉजिकल जेका पेरेंट्स जेका सिंध में आम मसइलो हूंदो आहे ॿार खां, ॿार पेरेंट्स चवंदो आहे त या तोखे डॉक्टर थी वञिणो आहे, त इहा उहो ई डॉक्टर ई तोखे थींदो आहे, उन साइंस ग्रुप में वञिणो आहे ऐं कॉमर्स में वञिणो आहे, जेकॾहिं MBA वग़ैरह बैंकिंग साइड ते थो वञे। तव्हां छा था सम्झो त जेको अॼुकल्ह जी साइकोलॉजिकल आहे पेरेंट्स में, उहा साइकी आहे अञा ताईं सिंध में या उहा चेंज थी चुकी आहे, उन जे बारे में तव्हां व्यू ॿुधायो, छो जो तव्हां त काफ़ी कंसर्न्स आहियो पेरेंट्स सां। थैंक यू इलाही बख़्श। आऊं हिकु उस्ताद बि आहियां, हिकिड़ो सोशल एंटरप्रेन्योर बि आहियां, एजुकेशनिस्ट बि आहियां, ट्रेनर बि आहियां, उन सां गॾो गॾु आऊं पेरेंट बि आहियां। त आऊं पाण बि इहा शइ महसूसु करियां थो त जेको असांजो पेरेंट आहे उहो पेरेंट कैरियर काउंसलिंग जे हवाले सां बिल्कुलु लेस नोन आहे, अननोन आहे। उनखे कैरियर काउंसलिंग जे हवाले सां बिल्कुलु बि ॼाण न आहे। पोइ 2-3 कैरियर्स जेके हुननि जे ज़हन में आहिनि, जिन जे बारे में हुननि ॿुधो आहे, पंहिंजे ॿार खे उन्हनि कैरियर्स जे सांचनि में हू विझण जी कोशिशि कनि था। जेकॾहिं उहो ॿारु उते फिट थी वियो
त हू सम्झनि था त हाणे असांजो पर्पज़ सर्व थी वियो, पर जेकॾहिं उन में उन सांचे में उहो ॿारु फिट नथो थिए त पोइ सॼी उमिरि ॿार बि मोह मथो पीटे पियो ऐं उहो जेको पेरेंट आहे उहो बि मोह मथो पीटे पियो। मिसाल जी ॻाल्हि, असां वटि ॿ कैरियर आहिनि, हिकिड़ी इंजीनियरिंग ॿी मेडिसिन। जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही कैरियर्स में कंहिंजी एडमिशन नथी थिए त पोइ उते उन ॿार जे लाइ सॼी उमिरि हिकु पछतावो रहे थो ऐं उहो सम्झे थो त आउं हाणे दुनिया जो हिकिड़ो नाकाम माण्हू आहियां। पर जेकॾहिं ॾिठो वञे त अॼुकल्ह असां वटि इंडो पाक में साउथ एशिया में जेके सक्सेसफुल माण्हू आहिनि, उहे माण्हू जेके आहिनि उहे इंजीनियरिंग ऐं मेडिसिन मां जेके रहिजी विया, उन्हनि माण्हुनि CSS कई, उन्हनि माण्हुनि PCS कई, उन्हनि माण्हुनि मुख़्तलिफ़ ॿियनि जॉब्स में पंहिंजी क़िस्मत आज़माई कई। नतीजो छा निकितो त जेके हुननि जे क्लास जा टॉपर्स हुआ, जेके इंजीनियरिंग मेडिकल में सिलेक्ट थिया, हाणे उहे उन्हनि CSS ऑफिसर्स वटि सबॉर्डिनेट आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू BA करे, ग्रेजुएशन करे, उहो 5-7 सालनि में डिप्टी कमिश्नर थी वियो। जेको हुनजो क्लास फेल हो, जंहिं यूनिवर्सिटी में इंजीनियरिंग मेडिकल पढ़ी पे, उहो 7 सालनि में उहो मेडिकल पढ़ी, इंजीनियरिंग पढ़ी, जॾहिं ॿाहिरि निकितो त हुनखे जॉब ई कोन पई मिले। जेकॾहिं को ख़ुशनसीब माण्हू हो, उनखे जॉब मिली वई, उहो माण्हू वरी बि उन साॻे डिस्ट्रिक्ट में उन डिप्टी कमिश्नर वटि येस मैन हो। जी सर। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे, असांजे पेरेंट्स खे एजुकेट करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। पेरेंट खे बि इन ॻाल्हि जी तरफ़ ज़रूरु सोचणु घुरिजे। इंस्टीट्यूशन्स, स्कूल कॉलेज में लेवल ताईं, ऐं सम्झंदो त स्कूल लेवल ताईं कैरियर काउंसलिंग जेका इहे खणी चइजे, कैरियर काउंसलिंग एंड कोचिंग लैब हिकिड़ी हुजणु घुरिजे। उन लैब में स्टूडेंट्स खे जीअं डॉक्टर्स पंहिंजे पेशेंट खे मुख़्तलिफ़ एडवाइस कंदा आहिनि, एक्सरसाइज़ कराईंदा आहिनि, दवाऊं ॾींदा आहिनि, जीअं हू माण्हू बहितर नमूने सां रिहेबिलिटेट थिए जेकॾहिं हू बीमार आहे। पर जेकॾहिं हू बीमार न आहे त उहो आईंदा बीमार थियण खां बचे ऐं सही नमूने सां उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। साॻे तरीक़े सां स्कूल लेवल ते बि इन शइ जी ज़रूरत आहे त उते कैरियर काउंसलिंग जी लैब्स ठहनि ऐं उते ॿारनि खे इन क़िस्म जी असेसमेंट कई। छाकाणि त जेको ॿारु आहे न, ॿार खे ख़बर न आहे हुनजो जेको विजन आहे, छाकाणि त एॾो ब्रॉड न हूंदो आहे, हुन कुझु न ॾिठो हूंदो आहे, हुनखे कैरियर जे बारे में ख़बर ई न हूंदी आहे। ॿारु ज़रूरु चवंदो त आउं डॉक्टर थियां, इंजीनियर थियां, पायलट थियां, हीअ थियां, हू थियां, छाकाणि त हुन कुझु ॿियो ॾिठो ई न आहे। पर जेको कैरियर काउंसलर हूंदो, उनजो वर्सेटाइल एक्सपीरियंस हूंदो, उन दुनिया खे एक्सप्लोर कयो हूंदो, उन दुनिया खे चङी तरह सां ॾिठो हूंदो, उन पढ़ियो हूंदो, उहो रोज़ाना जे बेसिस ते इंटरनेट ते वेही ब्राउज़िंग थो करे, उहो ॾिसे थो त फ्यूचर में कहिड़ा कैरियर्स आहिनि जेके कैरियर्स अॻिते हली लीड कंदा। हाणे मिसाल जी ॻाल्हि, हिन वक़्तु जेके कैरियर्स जिन में असीं जॉब करियूं पिया, ईंदड़ 10 सालनि में उन मां 50% कैरियर्स वैनिश थी वेंदा, ख़तम थी वेंदा, उहे बिल्कुलु एग्ज़िस्ट ई कोन कंदा। उन्हनि जी जाइ ते हिकिड़ा अहिड़ा नवां कैरियर्स अची वेंदा, अहिड़ा ब्लेंडेड कैरियर्स अची वेंदा जो तव्हां उन्हनि जे बारे में सोचे ई कोन था सघो। मिसाल जी ॻाल्हि, सुभाणे जेका मैनेजमेंट जी जॉब आहे, कंहिं बि ऑफिस में जेकॾहिं तव्हां ॾिसो त अॼु खां 10 साल पहिरीं उते 50 माण्हू कमु कंदा हुआ, अॼु उते 5 माण्हू कमु कंदा। बैंक जो मिसाल वठूं त हिकिड़ी बैंक में अॼुकल्ह 3 खां 4 माण्हू वेही कमु कनि था, पहिरीं खां वधीक इफेक्टिव कमु कनि था ऐं स्मार्ट कमु कनि था
ऐं रिसोर्सिस घटिजी विया, माण्हू थोरा थी विया, कमु वधी वियो। फ्यूचर में जेकर ॻाल्हि करियूं, मिसाली ॻाल्हि पाण था ॻाल्हि करियूं ड्राइवर्स जी, फ्यूचर में ड्राइवर्स न हूंदा, फ्यूचर में ड्राइवर लेस कार्स हूंदी, फ्यूचर में अकाउंटेंट जो कमु, परचेज़र जो कमु, ऑफिस मैनेजमेंट जो कमु, कम्युनिकेशन जो कमु हिकिड़ो माण्हू कंदो। इहे सभु शयूं ब्लेंड थी जंहिं माण्हूअ वटि इहे स्किल्स ईंदियूं उन माण्हूअ खे जॉब मिलंदी। हिन वक़्तु चाहे IT जो अलॻि माण्हू आहे, अकाउंटिंग जो अलॻि माण्हू आहे, HRM जो अलॻि माण्हू आहे, प्रोक्योरमेंट जो अलॻि माण्हू आहे। इहे भला हिकिड़ा जेके कैरियर हिन वक़्तु एग्ज़िस्ट कनि था, उहे कैरियर्स न रहंदा। मुंहिंजी ॻाल्हि की फ्यूचर में ड्राइवर्स न हूंदा, ड्राइवर लेस कार्स हूंदी। जॾहिं ड्राइवर लेस कार्स अची वियूं त माना जेके मैकेनिक्स आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदा, मैकेनिक्स जी जॉब ख़तमु थी वेंदी। हिकिड़े नयूं इलेक्ट्रॉनिक्स जे बेस ते जेके माण्हू कमु कंदा, जिन माण्हुनि खे आर्डिनो ते, जिन माण्हुनि खे इनिशन ते कमांड हूंदी, जिन माण्हुनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी प्रोग्रामिंग ईंदी, उहे माण्हू एग्ज़िस्ट कंदा, उन्हनि जी जॉब्स एग्ज़िस्ट कंदी। सुभाणे चौकीदार न हूंदो, चौकीदार जी जॉब ख़तमु थी वेंदी। सुभाणे घर में जेको तव्हां अॼुकल्ह रखो था क्लीनर आहे, तव्हांजो मैड आहे, क्लीनर ऐं मैड जी जॉब ख़तमु थी वेंदी। हिन वक़्तु तव्हां एयरपोर्ट्स ते ॾिसो त एयरपोर्ट्स ते अॻु में जेके माण्हू पोचो लॻाईंदा हुआ, अॼु उन्हनि जी जाइन ते रोबोट्स अची विया आहिनि, उहे कमु पिया कनि। त खोड़ सारा अहिड़ा कैरियर्स आहिनि जेके नवां कैरियर्स एग्ज़िस्ट कनि पिया। ऑनलाइन जॉब जो कॉन्सेप्ट ईंदो, ऑनलाइन टीचिंग जो कॉन्सेप्ट अची वेंदो, इंस्टीट्यूशन्स फिज़िकली आहिस्ता आहिस्ता ख़तमु थियण शुरू थी वेंदा, माण्हू जॉब बि कंदा ऐं ऑनलाइन एजुकेशन बि हासिलु कंदा। उहा डिग्री जेका हूंदी उहा एज़ गुड एज़ फिज़िकल एजुकेशन जी हूंदी। सो मतिलबु काफ़ी सारी शयूं जेके आहिनि चेंज पियूं थियनि, नवां नवां कैरियर्स ईंदा जिन जे बारे में शायदि असां अञा प्रिडिक्ट करे कोन पिया सघूं त उहे कैरियर्स कहिड़ा हूंदा। सो मतिलबु काफ़ी शयूं आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असांखे स्कूल लेवल ते कैरियर काउंसलिंग जो हिकिड़ो इदारो डेवलप करणो पवंदो ऐं उन खां अलावा प्राइवेट क्लिनिक्स जीअं ॻोठनि में शहरनि में डॉक्टर्स जूं आहिनि, ईअं असांखे शहरनि में अहिड़ियूं एजुकेशनल कैरियर काउंसलिंग मेंटोरिंग एंड कोचिंग जूं क्लिनिक्स खोलणियूं पवंदियूं जिते माण्हू अची पंहिंजे ॿार खे, जीअं ट्यूशन सेंटर्स आहिनि, ट्यूशन सेंटर छा था कनि, उहो साॻी शइ जेका ॿार खे स्कूल में असाइनमेंट मिली आहे, ट्यूशन सेंटर उन्हनि खे उहा असाइनमेंट लिखाए वापसि करे छॾे। को क्रिएटिव कमु न पियो थिए। ऐं चवंदो इहे ट्यूशन सेंटर्स रिप्लेस थियणु घुरिजनि कैरियर काउंसलिंग कोचिंग ऐं मेंटोरिंग जे इंस्टीट्यूशन्स में, प्राइवेटली बि। उहो ॿारु जेको आहे उते हफ़्ते में हिकिड़ो भेरो सेशन वठी वञी 3 कलाकनि जो, जिते उनखे इहा शइ असेसमेंट कराई वञे त हू आया कहिड़े कैरियर में बहितर हूंदो। उनखां पोइ जॾहिं तव्हां इहो असेस करे वरितो त हीउ ॿारु हिन कैरियर में बेस्ट आहे त पोइ उन कैरियर में हुनजी कोचिंग थियणु घुरिजे। हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं IT जो एक्सपर्ट करिणो आहे, हिकिड़े माण्हू खे तव्हां असेस करे वरितो त हीउ सुभाणे IT जो हिकिड़ो बेस्ट एक्सपर्ट थी सघे थो, हिकिड़ो बेस्ट प्रोग्रामर थी सघे थो, पोइ तव्हांखे छा करिणो पवंदो त उन ॿार खे यंग एज में IT जूं जेके स्किल्स आहिनि, जेके IT जा टूल्स आहिनि, उन्हनि में कोचिंग ॾियणी पवंदी। उनखे बायोलॉजी ऐं उनखे पंहिंजो इकोनॉमिक्स ऐं उन्हनि खे सोशल स्टडी ऐं उनखे ॿियुनि शयुनि ते घणो फोकस न कराइबो। उनजो हिकिड़ो जनरलाइज़्ड क़िस्म जो हिकिड़ो करिकुलम ठाहिबो त उनखे दुनिया जे ॿियनि शयुनि जी बि नॉलेज हुजे। पर छाकाणि त हीउ ॿारु फ्यूचर में हिकिड़ो प्रोग्रामर थियणु वञे पियो, हिकिड़ो डेटा साइंटिस्ट थियणु वञे पियो, त हुनजी अर्ली एज खां ई उन शयुनि ते फोकस कराए। त मुंहिंजे ख़्याल में इन शइ जी ॾाढी नीड आहे। जी जी, तव्हां ज़बरदस्त ॿुधायो त असांजो जेको आहे मेन जेको कैरियर काउंसलिंग में मसइलो अचे थो उहो इहो ई आहे त असां वटि जेका सेंटर्स आहिनि उन्हनि खे कन्वर्ट करे एज़ ए स्किल्स सेंटर्स बनाया वञनि। उन्हनि खे एज़ ए असां जेको आहे जीअं तव्हां सुठी हिकिड़ी एडवाइस ॾिनी त जेका ट्यूशन सेंटर्स वाक़ई उहे ई सेखारे रहिया आहिनि जेका असां
यूनिवर्सिटीज़ में या क्लासिस में ॿार पढ़ंदो आहे उनखे रिवाइज़ असाइनमेंट करे टीचर ॾई छॾींदो आहे। उनखे असांखे मॉडर्न मेथोलॉजी में वञिणो पवंदो। उन मॉडर्न में इहो ई आहे त स्किल बेस्ड लर्निंग कयो। जीअं असां तव्हां ॿुधायो त इन फ्यूचर में जॉब्स जेकियूं आहिनि उहे चेंज थींदियूं या ख़तमु थींदियूं, उहे जेकियूं आहिनि हिकु न रहंदियूं। उन्हनि लाइ असांखे स्किल रखणी पवंदी, उन लाइ असांखे लर्निंग करणी पवंदी। ऐं सिंध हेल्प जो इहो ई हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे त असां जेका आहे लर्निंग कंटिन्यू रखूं, कीप लर्निंग कयूं। असां लर्निंग कंदासीं, असां अॻिते पंहिंजे कैरियर में जेको आहे एक्सिल कंदासीं। तव्हां उन लर्निंग जे बारे में तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां अकेडमिक साइड ते त ॻाल्हि कई त असांजो जेको अकेडमिक आहे उहो जेको स्टूडेंट्स आहे जेको यूनिवर्सिटीज़ मां निकिरे थो उनखे असां हीअ लर्निंग सेखारी। पर असां हिकु ॿियो प्रोस्पेक्टिव सां बि ॾिसंदासीं सिंध जे हवाले सां। पाकिस्तान जे असांजी जेका तक़रीबन ओवरऑल जेका लिटरेसी रेट आहे उहो तक़रीबन आई थिंक जेसि ताईं मुंहिंजे नॉलेज में आहे त उहो 52 या 51% आहे। बाक़ी जेको असांजो आहे उहो नॉन जेको आहे अनलिटरेट आहे, उहो जेको आहे उनखे तव्हां कीअं ॾिसंदा, उहे कीअं पंहिंजो पैशन फाइंड आउट करे सघनि, उहे पंहिंजो प्रोफेशन कीअं पंहिंजो हुजे। जीअं तव्हां ॿुधायो त गार्ड जी इन फ्यूचर में जॉब ख़तमु थी वेंदी त या उहे पंहिंजो कैरियर सुभाणे कीअं था ॾिसनि। जेकॾहिं पोइ तव्हांजो हींअर प्रोग्राम ॾिसंदो त उहो त वीचारो परेशान थींदो, यार मां तक़रीबन 15 या 5-6 सालनि खां पोइ मुंहिंजो ई गार्ड वारो त ख़तमु थी वेंदो सिस्टम, या फारिग पोइ मां ॿी जॉब कयां पियो। त उन्हनि खे तव्हां कीअं था ट्रेन कंदासीं, उन्हनि खे कीअं तव्हां का एडवाइस ॾींदव, छा उहो नॉन अकेडमिक जेका आहिनि माण्हू उहे छा कनि, फ्यूचर में कैरियर प्लानिंग कहिड़ी कनि? थैंक यू इलाही बख़्श, बिल्कुलु तव्हां बहितरीन तरफ़ मूंखे मोड़ियो। ऐं त वाकई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके हाईली एजुकेटेड माण्हू फ्यूचर में थींदा उन्हनि जे बारे में ई ॻाल्हायो पई। पर वाकई हिते असां वटि जेको यूथ जो वॾो नंबर आहे उहो हाई एजुकेशन न आहे। उन्हनि जी जेका एजुकेशन आहे उहा मैट्रिक इंटर या ग्रेजुएट आहिनि, त उहे ग्रेजुएट आहिनि जिन खे माना लिखण पढ़ण में बि काफ़ी ॾुखियाई थी थिए। सो फ्यूचर में उन्हनि माण्हुनि खे छा करणु घुरिजे या हिन वक़्तु उन्हनि खे छा करणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में त जेसीं ताईं इंसान धरतीअ ते हूंदो त खोड़ सारा कैरियर्स आहिनि जेके ट्रांसफॉर्म बि थींदा, पर उन सां गॾोगॾु कन्वेंशनल जेके कैरियर्स आहिनि उहे बि रहंदा। ख़तमु थियण मां मुराद, ऐं इएं कोन थो चवां त उहे बिल्कुलु ज़ीरो लेवल ते वेंदा हलिया, ऐं ख़तमु थियण जी ॻाल्हि इहा पियो करियां त उहे ग्रेजुअली उन्हनि जो इस्तेमालु घटिजी वेंदो ऐं जेके नवां ट्रेंड्स आहिनि उहे नवां ट्रेंड्स अची वेंदा। मिसाल ॻाल्हि जेकर असीं ॻाल्हि था कयूं फ्लाइंग कार्स जी, फ्लाइंग कार्स खे दुनिया में इम्प्लीमेंट थियण में 50 साल लॻी वेंदा। भले उहे नेक्स्ट ईयर या 2025 में दुबई में फ्लाइंग कार्स जो एक्सपेरिमेंट करे उनखे स्टार्ट कनि हुते, पर छाकाणि त दुनिया सॼी जेका आहे उहा एॾी मैकेनाइज़्ड, एॾी टेक्नोलॉजी इनेबल्ड एतिरो जल्दी न थींदी। उन करे जेके कन्वेंशनल कैरियर्स आहिनि उन्हनि जी तमामु जेका नीड आहे उहा रहंदी ऐं ईंदड़ 50 सालनि में माण्हू आहिस्ता आहिस्ता पंहिंजे पाण खे ट्रांसफॉर्म कंदा। हाणे अचूं त जेको असांजो नौजवान आहे जेको ॿहिराड़ी में या नंढे कंहिं शहर में इन इंतज़ार में वेठो आहे मूंखे जॉब कॾहिं मिलंदी, ऐं उन्हनि लाइ इहो अर्ज़ु करियां त तव्हांखे जॉब तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां का वोकेशनल ऐं टेक्निकल स्किल सिखंदा। हीउ दौरु जेको आहे हीउ दौरु वोकेशनल ऐं टेक्निकल स्किल्स जो दौरु आहे। जेकॾहिं तव्हांखे का टेक्निकल स्किल ईंदी तव्हांखे जॉब मिलंदी। मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां 8 जा पास आहियो त तव्हांखे घुरिजे तव्हां कारपेंट्री जो कमु सिखो, तव्हां इलेक्ट्रीशियन जो कमु सिखो, तव्हां मोटर मैकेनिक जो कमु सिखो, तव्हां कंहिं AC ऐं रेफ्रिजरेशन जे मिस्त्री जो कमु सिखो। अहिड़ा खोड़ सारा ॿिया नंढा नंढा कैरियर्स आहिनि जिन में तव्हां ड्राइविंग सिखो, तव्हां कुक जो कमु सिखो, तव्हां माली थियणु सिखो, तव्हां अहिड़ा नंढा नंढा ॿिया खोड़ सारा कम आहिनि जिन में तव्हां सिर्फ़ु 2 खां 4 महीना
पंहिंजो टाइम लॻायो ऐं उन खां पोइ जॉब तव्हांजे इंतज़ार में बीठी आहे। जेके बि दोस्त ही प्रोग्राम ॿुधनि पिया या उन्हनि जा रिश्तेदार मिट माइट बहिराणियुनि में नौजवान रहनि था ऐं उहे घणे अरसे खां जॉब जे इंतज़ार में आहिनि पर जॉब न पई मिले, ऐं इहो अर्ज़ु कंदो हलां त गवर्नमेंट सेक्टर वटि एतिरी स्पेस ई न आहे जो जेतिरा नौजवान बेरोज़गार आहिनि उन नौजवाननि खे रोज़गार ॾेई सघे। इन करे गवर्नमेंट ते नाराज़ थियण खां बहितर आहे त तव्हां महिरबानी करे स्किल्स सिखो, जेके 5-8 मूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि। उहे शॉर्ट हैंड सिखो, शॉर्ट हैंड जी ऐं अंग्रेज़ी शॉर्ट हैंड ऐं कंप्यूटर, इहे 3 शयुनि जो तव्हां ब्लेंड करियो। सिर्फ़ु 6 महीननि जो कोर्स आहे। उन 6 महीननि जे कोर्स खां पोइ तव्हांखे तमामु जल्दी गवर्नमेंट जॉब में मिली वेंदी ऐं प्राइवेट सेक्टर में जॉब त तव्हांखे माण्हू तलाश पिया कनि। उन खां अलावा जेके घटि पढ़ियल आहिनि, अनपढ़ियल आहिनि, मिडिल पास आहिनि, प्राइमरी पास आहिनि, उन्हनि खे बि अर्ज़ु कयो त उहे थोरी घणी या माली जी, ड्राइवर जी, कुक जी, इलेक्ट्रीशियन जी या जेके ॿियूं शयूं तव्हांखे टेक्निकल वोकेशनल शयूं ॿुधायूं उन्हनि जी ट्रेनिंग वठो ऐं वॾनि शहरनि जो रुख़ कयो जे तव्हां अञा वधीक तरक़ी करणु चाहियो था त। पर जेकर तव्हां पंहिंजे ई ॻोठ में इहा स्किल सिखी ऐं इहा स्किल सिखण खां पोइ तव्हां को 4000 जो 3000 जो दुकानु किराए ते वठी ऐं उनजे ॿाहिरां बोर्ड लॻाए छॾियो फलाणो इलेक्ट्रीशियन ऐं तव्हां दोस्त गॾिजी पाण में उहो कमु शुरू कयो त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॻोठ में बि इलेक्ट्रीशियन जेकॾहिं तव्हां वटि कमु करणु अचे थो ऐं तव्हांजो हिकिड़ो बटण खोले ऐं वरी बंदि करे थो त 200 रुपया। जेकर तव्हां कंहिं मोटर मैकेनिक वटि वञो उनखे वञी पंहिंजी मोटर साइकिल ॾेखारियो त उहो 2 के खणी चवंदो हिनजी फलाणी शइ ख़राबु आहे। उहा ख़राबु हूंदी या न हूंदी तॾहिं तव्हांखे उन जे चवण ते उहा एसी जो मिस्त्री आहे, भई तव्हांजी एसी हींअर तमामु घणियूं गर्मियूं आहिनि, तव्हांजी एसी जेका आहे उहा ट्रिप थियो वञे, कमु कोन थी करे, तव्हांखे ख़्यालु थो बि मुंहिंजी एसी ख़राबु थी पई आहे। तव्हां मिस्त्री खे वठी आयो, दादा मुंहिंजी एसी खे ॾिसो, आयो हुन चेक करे ॻाल्हि खे सम्झी वियो, सिधे ई गैस ख़तमु थी वई आहे, फलाणो पुर्दो सड़ी वियो आहे, 4000 रुपया तव्हांजा वठी वेंदा हलिया। त अहिड़ा खोड़ सारा ॿिया कैरियर्स आहिनि जिन में तव्हां पंहिंजूं स्किल्स बहितर कयो। अकाउंटिंग आहे, अकाउंटिंग सिखो। उन खां अलावा कंप्यूटर स्किल्स सिखो, वोकेशनल स्किल्स सिखो। खोड़ सारा कैरियर्स आहिनि जिन कैरियर्स में तव्हां पंहिंजे पाण खे मञाए सघो था ऐं तव्हां पंहिंजी लाइफ खे बहितर अंदाज़ में गुज़ारे सघो। साईं तव्हां ज़बरदस्त ॿुधायो पिया, असांजी ॻाल्हि बि हली उतां खां कंटिन्यू था कयूं त तव्हां जेको प्रोफेशन्स जे बारे में ॿुधायो, आम माण्हूअ जो जेको असांजो हेठियूं तबिको आहे उहो बि पंहिंजो अगरि स्किल्स एनहेंस करे त उहो अॻिते वञी सघे थो ऐं अॻिते एक्सील करे सघे थो पंहिंजे कैरियर में। ज़बरदस्त तव्हां ॿुधायो ऐं उन्हनि शागिर्दनि लाइ बि ॿुधायो त उहे पंहिंजो जेको आहे पेशेंस जेको आहे, पंहिंजो जेको आहे मक़सदु आहे उहो कंटिन्यू रखनि ऐं उन में सिखण ई ज़रूरी आहे। सिखण जो ई मरहलो जेको आहे उहो कंटिन्यू रखनि ऐं इदारनि जे ज़रिए, यूट्यूब जे ज़रिए, ॿियनि प्लेटफॉर्म ते वञी सिखनि। तव्हां सर पंहिंजे एक्सपीरियंस जे मुताबिक़ जेको तव्हां अॼुकल्ह यूथ सां बि गॾु आहियो, कनेक्टेड आहियो, तव्हां सोशल मोबिलाइज़र बि आहियो, तव्हां काफ़ी वर्क तव्हांजो असां ॾिठो आहे करे रहिया आहियो, तव्हां आख़िर में कोई मैसेज ॾियणु चाहियो जेको यूथ लाइ बि काराइतो हुजे? थैंक यू इलाही बख़्श। ऐं अञा थोरो ऐड कंदुसि त जेको मूं कैरियर जे बारे में ॻाल्हायो पई उन में खोड़ सारा कैरियर जेके हुआ मुंहिंजे ज़हन में हींअर आया तव्हांजी ॻाल्हाइण जे दौरान। मिसाल ॻाल्हि जीअं मूं अर्ज़ु कयो त कंप्यूटर साइंस आहे, प्रोग्रामिंग आहे, डेटा माइनिंग आहे, मैनेजमेंट आहे, खोड़ सारा इहे कैरियर्स आहिनि ऐं वोकेशनल ऐं टेक्निकल स्किल्स आहिनि। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो कैरियर जेको इमर्ज थिए पियो ऐं अञा वधीक उनजी इम्पोर्टेंस वधंदी उहो आहे लॉ जो, जेका लॉ जी फील्ड आहे। छाकाणि त जीअं जीअं इंसान वधंदा त उन्हनि में जेके डिस्प्यूट्स आहिनि उहे क्रिएट थींदा, उन्हनि जा प्रॉब्लम्स थींदा, उन्हनि में खोड़ सारा मसइला हिन वक़्त में आहिनि ऐं अञा अॻिते हली थींदा। त उन्हनि जी सॉलिसिटेशन जे लाइ ज़रूरी आहे त के लॉयर्स हुजनि, सॉलिसिटर्स हुजनि,
त इन कैरियर जो जेको आहे उहो अॻिते हली जेको आहे उहो वाधारो ईंदो ऐं कैरियर इमर्ज कंदो। त जेके नौजवान हिन वक़्तु इंटरमीडिएट में पास कयो आहे त उनखे आउं इहा एडवाइस कंदुसि दे शुड गो फॉर लॉ जी फील्ड लाइ वञनि, ठीकु आहे, उनखे स्टडी कनि। उनखां अलावा जेके बजाए वॾी डिग्रीज़ में वञण जे, जीअं मिसाल जी ॻाल्हि तव्हां बि IT जा माण्हू आहियो, गूगल अनाउंस कयो आहे त असांखे जेके फ्यूचर में पंहिंजा माण्हू खपनि, स्किल्ड माण्हू खपनि, उहे उन्हनि वटि डिग्री न हूंदी त ख़ैर जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं उहे दे आर नॉट ग्रेजुएट फ्रॉम एनी यूनिवर्सिटी, नो प्रॉब्लम्स, बट इफ दे हैव such skill set, we can offer them employment job. हाणे जॉब वठण जे लाइ डिग्री काफ़ी न रही आहे। जॉब वठण जे लाइ स्किल बि जेका आहे उहा इम्पोर्टेंट आहे। जीअं मिसाल जी ॻाल्हि सुंदर पिचाई जेको हिन वक़्तु गूगल जो CEO आहे, उन माण्हूअ जी जेका पर डे जेका सैलरी आहे उहा ईअं सम्झो त मिलियंस में आहे। या हिकिड़ो भेरो मूं हिकिड़ो सेमिनार ॾिठो त मुख़्तलिफ़ PhDs, उहो बि गूगल वारनि जो ई सेमिनार करायो, त मुख़्तलिफ़ PhD लेवल जा, सीनियर लेवल जा उन में माण्हू वेठल हुआ ऐं उन्हनि खे हिकिड़ो 12 सालनि जो ॿारु आहे उहो लेक्चर पियो ॾिए। जॾहिं माण्हू ॾिसंदो त उहो चवंदो यार हीअ कहिड़ो नॉनसेंस आहे, ॿारु हुनजी कहिड़ी IQ लेवल हूंदी, कहिड़ी स्किल सेट हूंदी। पर गूगल उन ॿार खे उन वक़्तु करे ऐं उनखे अलाए केतिरो उन लेक्चर जा उन्हनि पे कया हुआ उन ॿार खे। त ॻाल्हि इहा आहे त गूगल खां जॾहिं पुछियो वियो त तव्हां छो पिया हिकिड़े नंढो ॿारु आहे, हुनजो छा विजन हूंदो, छा IQ हूंदो, तव्हां सीनियर लेवल जे माण्हुनि खे तव्हां हिनखे पिया लेक्चर ॾियारियो हुन ॿार खां। ऐं उन ॿार जी एक्सपर्टीज़ छा आहे, रोबोटिक्स एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ठीकु आहे, त गूगल रिस्पॉन्स कयो त भई असां हिन ॿार खां इन करे पिया लेक्चर ॾियारियूं छाकाणि त जेका क्रिएटिविटी आहे उहा ॿारनि में आहे। हे जेके सीनियर लेवल जा माण्हू आहिनि, इन्हनि जा आइडियाज़ जेके आहिनि उहे हिकिड़ी जाइ ते स्टक थी विया आहिनि, मुंजमिद थी विया आहिनि। उन करे असां हिन ॿार खे हिते आंदो आहे हिन फोरम ते, त हिन ॿार जी जेका नॉलेज, लर्निंग, स्किल आहे, विजन आहे, उहो शेयर करे, उन खां ही पोड़ा माण्हू पुछनि, सवाल कनि, त ही उन्हनि जा पंहिंजे हिसाब सां हिननि खे जवाब ॾे, त जीअं हिननि जा कुझु आइडियाज़ अञा वधीक बहितर थियनि। सो चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे फ्यूचर में सिर्फ़ डिग्री काफ़ी न आहे, पर उन सां गॾोगॾु स्किल बि काफ़ी आहे, स्किल जो हुजणु बि ज़रूरी आहे। सो जेके दोस्त हिन वक़्तु पढ़नि पिया उन्हनि खे घुरिजे त उन सां गॾोगॾु उहो शॉर्ट कोर्स का स्किल जंहिंमें बि उन्हनि जी दिलचस्पी आहे। अॼुकल्ह त माण्हू हिकु कागज़ ते पेंसिल सां स्केच ठाहे उन मां पैसा पिया कमाइनि। मूं काफ़ी यूट्यूब ते अहिड़ा वीडियो चैनल्स ॾिठा आहिनि, अहिड़ा उन में सेशन्स ॾिठा आहिनि। हाणे हिकिड़ी पंजाब जी के नंढे सफ़ा पोइते पियल ॻोठ जी हिकिड़ी पोड़ी हुई, माई हुई, उहा हलवो ठाहिण पई सेखारे ऐं उन जा अलाए केतिरा व्यूअर्स मूं ॾिठा। ऐं हैरान थी वियुसि त हिन में कहिड़ी नई ॻाल्हि आहे जेका हिकु सफ़ा बिल्कुलु ॻोठाणो कखाऊं ऐं कचो हिकिड़ो घर हो, उन कचे घर में उहा वेही उते कंहिं माण्हू हुनखे एडवाइस कई या कंहिं माण्हू हुनजी उहा वीडियो ठाही, जस्ट उहो पंहिंजे हिकिड़े ॻोठाणे अंदाज़ में भई शेयर करे। त चवण जो मतिलबु खोड़ सारा अहिड़ा कम आहिनि जेके माण्हू पंहिंजे घर वेठे करे सघे थो, वर्क फ्रॉम होम ऐं अर्न फ्रॉम होम। औरतूं घर में वेही उहे जेके उनखे स्किल्स अचनि, मिसाल जी ॻाल्हि जीअं असां वटि भर्त जो कमु आहे। हाणे भर्त जो कमु जेको आहे उहो बिल्कुलु आहिस्ता आहिस्ता ख़तमु थींदो वञे, जॾहिं त जेको सिंध में जेको सिंधी औरत जेको भर्त भरींदी हुई, जेका आर ते कमु कंदी हुई, उहो कमु अॼु जे नौजवान छोकिरियुनि खे उनजी ख़बर ई न आहे। त जेकॾहिं उहो कमु उहो जेको भर्त वारो कमु उनखे जितां उहो स्टार्ट थिए थो त उनजी रिकॉर्डिंग शुरू करे ऐं उनखे सॻे सां जेको कमु थिए थो
ऐं उहो आख़िर ताईं उनखे पहुचाइजे, ट्रेनिंग बि थी वेंदी ऐं प्लस में उनजी मार्केट बि थी सघे थी। भई हीउ ॾिसो असां माना जेको आहे सो हैंडमेड जी शइ ठाही आहे ऐं सॼी दुनिया में हैंडमेड जी ऐं ऑर्गेनिक शयुनि जी तमामु घणी खपत आहे, मांग आहे। इन तरीक़े सां खोड़ सारा कम आहिनि जेके माण्हू करे सघनि था टेक्नोलॉजी जे ज़रिए बि ऐं टेक्नोलॉजी खां सवाइ बि। सो दुनिया उन्हनि माण्हुनि जे लाइ ओपन आहे जेके माण्हू कुझु करणु चाहिनि था। जेके सुता पिया आहिनि, जेके बिटाई चयो आहे न त सुम्हण मंझां सुध कॾहिं मिलंदी कीअं नथी। उर्दू वारनि चयो आहे त जो सोता है वो खोता है। तो हाणे ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि वाज़े पई आहे, जेकॾहिं माण्हूअ खे पंहिंजी ज़िंदगी सुम्ही गुज़ारणी आहे त सुम्हीअ संझे ई मोह वेड़े मोहन जीअं उजाॻो अखियुनि खे या तो न ॾेई, सुतीअ संझे ई मोह वेड़े मोहन जीअं उजाॻो अखियुनि खे या तो न ॾेई, पाणा तो पेई थी कचो केचन खे करे। सो जेको माण्हू जाॻंदो न, जेको माण्हू जाखोड़ींदो न, दुनिया उन्हनि जे लाइ तंग थी वेंदी ऐं पोइ उहे माण्हू ॿियनि खे ब्लेम कंदा। सो ॿियनि खे ब्लेम न कयो ऐं उथो, जाॻो ऐं ॿियनि खे जाॻायो। मुंहिंजो इहे पैगाम आहे। ज़बरदस्त सर, तव्हां ज़बरदस्त मैसेज ॾिनो। त ज़ाहिरी आहे जेको जाॻंदो, जेको एक्टिव हूंदो, जेको पंहिंजो पार्टिसिपेशन ॾींदो, चाहे उहा मुआशरे में हुजे, चाहे उहा पंहिंजे घर में हुजे, चाहे उहा पंहिंजे नंढड़े ख़ानदान में हुजे, तव्हां पंहिंजी पार्टिसिपेशन पंहिंजी एक्टिवली कंदा, उहा तव्हां जी सिखी करे तव्हां अॻिते मुआशरे में काराए था थींदो। साईं दानिश साहिबु, तव्हांजो वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। तव्हांजा लख लख थोरा सिंध हेल्प जी टीम जी तरफ़ां। प्लस जेको आहे असांजो सिंध www.youtube.com/sindhelp जो चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कंदा ऐं उन चैनल ते ऑलरेडी असां लर्निंग माइंड्स खे, सिंध जे बेस्ट लर्निंग माइंड्स खे ऐं दुनिया जे बेस्ट लर्निंग माइंड्स खे असां दावत ॾेई घुराए रहिया आहियूं ऐं उन्हनि जा कुझु वीडियोज़ रिकॉर्ड करे रहिया आहियूं। त जीअं असांजो ईंदड़ केरु बि सिखण वारो एक्टिव लर्नर आहे, जेको जीअं साईं दानिश ॻाल्हि बि कई त एक्टिव लर्नर आहे जेको सिखणु चाहे थो, उन लाइ असां मवाद छॾे सघूं, उहे कुझु सिखी सघनि, उहे कुझु अॻिते वधी सघनि, उहे मुआशरे में कुझु इम्पैक्ट पंहिंजो विझी सघनि। उन हवाले सां तव्हां www.youtube.com/sindhelp खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां, पंहिंजे माइटनि सां, पंहिंजे जेको बि एक्टिव आहे उन सां तव्हां जेको आहे उहो शेयर करे उनखे सिखण जो मौक़ो ॾियो। थैंक्स वंस अगेन ऑल ऑफ द। ऐं वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। अल्लाह हाफ़िज़।